हाँ सदाम, अॼु असां सबक़ पढ़ियोसीं। सबक़ 26 सिंधी ॿोलीअ जी अहमियत, जंहिंजा तव्हां जवाब ॿुधाईंदव। सवाल नंबर पहिरियों आहे, सिंधी ॿोली केतिरी क़दीम आहे? जवाब सिंधी ॿोली 5000 सालनि खां बि क़दीम आहे। शाबाश। सवाल नंबर ॿियो ॿुधायो, क़ुरान पाक जो पहिरियों तर्जुमो सिंधीअ में कॾहिं थियो? जवाब क़ुरान पाक जो पहिरियों तर्जुमो सिंधीअ में अरबनि जे दौर में थियो। शाबाश। सवाल नंबर टियों ॿुधायो बाबा, अंग्रेज़नि कहिड़े साल में सिंधीअ जी सुरख़्तियत खे नए सिर तैयार करायो? जवाब अंग्रेज़नि 1153 ईस्वी में सिंधी जी सूरत नए सिर तैयार कराई। शाबाश। सवाल नंबर चौथों ॿुधायो, सिंधी ॿोलीअ में राब्ते जा जदीद ज़रिया कहिड़ा आहिनि? जवाब सिंधी ॿोलीअ में राब्ते जा जदीद ज़रिया मोबाइल, कंप्यूटर खां अलावा अख़बारूं, रसाला ऐं दर्सी किताब आहिनि। शाबाश, सही रहो।